कंदकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा मोदी सरकार के खिलाफ घंटाघर चौक खां ज़िला सदर गुलमोहद खान जखरानी, डॉक्टर मेहरचंद, गुलाम रसूल मीरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन भारतीय इंतहा पसंद मोदी सरकार के खिलाफ सख्त नारेबाज़ी कंदे अॻुवाणनि चयो त वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी सच चवण ते मोदी सरकार ऐं भारत जे इंतहा पसंद सोच रखंदड़ मीडिया आपे खां ॿाहिरि थी वई आहे। जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के खिलाफ इंडिया में मुख्तलिफ़ जगह ते रैलियूं कढियूं, उनके खिलाफ महाज पैदा किया है। ही असो हरदिल अज़ीज़ ऐं महबूब अगवान आ। उन करे अज पीपल्स पार्टी वारनि जाथे काथे मोदी के खिलाफ जनाब बिलावल साहब की हिमायत में ही रैली आ। छाकाणि बिलावल साहब अकेलो कोन्हे, उहा असांजे करोड़ पाकिस्तान जो अवाम आहे उनकी नुमाइंदगी करे थो ऐं मुल्क की नुमाइंदगी करे थो। उन करे अॼु असां ही रैली इन करे कढियो आहे, बिलावल साहब सां गॾु आहियूं ऐं मोदी ते लानत थो वसे। मोदी मुल्क जो दुश्मन आहे, इंसानियत जो दुश्मन आहे, न सिर्फ़ु मुसलमाननि जो। गुजरात में हुन जेका उनजो रोल रहियो आहे, बराबरि में कासाई वारो किरदारु रहियो आहे। जेकॾहिं हुनजो कासाई जो किरदारु रहियो आहे त मोदी खे बिलावल साहब कासाई न चए छा, भंगी चए छा? उन करे हुननि खे पंहिंजे वॾे फोरम में उनखे कासाई चई मुखातिब थियो आहे, जंहिंजे करे हुननि खे इहा ॻाल्हि नागवार गुज़री आहे। इंडिया में उनके खिलाफ जलसा जुलूस थिया आहिनि। आईने ॾेखारण ते इंडियन मीडिया जी चीखूं ॿुधण में अचनि थियूं पियूं त इन में इहो वाज़े ज़ाहिर आहे त असांजो जो बिलावल साहब जी ख़ारजा पॉलिसी आहे उहा बहितरीन आहे ऐं हुननि आलमी दुनिया जे साम्हूं मोदी खे उघाड़ो कयो आहे। हुन ज़ालिम खे जंहिं मुसलमाननि खे क़त्लेआम कयो गुजरात में, उनखे सॼी दुनिया जे आॻो उघाड़ो कई, उनजे मथां मच्छरजी पिया आहिनि। RSS हिकु दहशतगर्द तंज़ीम आहे। बिलावल भुट्टो उन्हनि जे इक़दामातनि खे जेके दहशतगर्दी कनि पिया मुख़्तलिफ़ जॻहनि ते, पाकिस्तान में हिंदुस्तान इन्वॉल्व आहे BJP गवर्नमेंट ऐं नरेंद्र मोदी जा जेके इरादा आहिनि उन UN में ज़ाहिर कया आहिनि। जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टे उते ज़ाहिर कया हिननि जा नापाक इरादा, ईअं ई असांजे चेयरमैन उन्हनि जा नापाक इरादा ज़ाहिर कया आहिनि। बिलावल साहब उनखे गुजरात जो कासाई न चवे छा, भला को बकरार धनार चवे छा? जेके असांजी सलामती कौंसिल जी मीटिंग हुई उनमें इंडिया के साफ़ ज़ाहिर किया तो ही कश्मीरन जो दुश्मन आहे, मोदी सरकार जो है मुसलमान जो दुश्मन है। असां इन शइ के सारींदे असां यूनिटी के लिए बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां गॾु आहियूं ऐं इंशाल्लाह अॼु चेयरमैन साहब उहा मौक़िफ़ रखी है जो इन जे नाना पंहिंजो ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा अॻ में भी रखियो ऐं असांखे यकीन आहे त इहो इन्ही नक्शे कदम ते हलते पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थींदी। चेयरमैन वज़ीर ख़ारजा पाकिस्तान जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने जो अक़वाम मुत्तहिदा में मोदी का जो घिनौना चेहरा है जो सारे अक़वाम आलम के सामने रखा है, उस पर हम अपने चेयरमैन कायद जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी को सुरुख सलाम पेश करते हैं। आज हम पीपल्स पार्टी के वर्कर और पाकिस्तान की पूरी आवाम जो है यकजहती इजहार के लिए कश्मीरियों के साथ निकली है। हम अपने चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी के साथ हैं और कश्मीर के आवाम के बिल्कुल साथ हैं। कश्मीर जो है हमारा पाकिस्तान का अनटूट हिस्सा है। कातिल आहे, इन हवाले से शहीद ज़ुल्फ़कार अली जे नवासे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उनके पंहिंजो आईनो दुनिया जे आॾो ॾेखारियो, उहा ॻाल्हि उनखां हज़म न थी। इन जे करे हुन बिलावल साहब के खिलाफ़ अरब शराब जेकी ॻाल्हियूं कयूं आहिनि, असीं उन शयुनि खे मदनज़र रखी उनजी हिमायत में मोदी सरकार जी मुखालिफ़त में जेका हिंदुस्तानी मीडिया बिलावल साहब जे जेको आहे खिलाफ़ जेके बयानात कया आहिनि, असां बिलावल साहब जी हिमायत में आहियूं, मोदी सरकार के लानत कयूं था। ऐं असांजे वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मोदी के पंहिंजो आईनो ॾेखारियो त उनजे मथां उनखे गुस्सो आयो, इन ख़ातिर गुस्सो आयो जो सच उनखे क़बूल न हुयो ऐं उन पंहिंजे नस्ल जी जेकी उन बेनज़ीर भुट्टो साहब आहे ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी उनखे क़बूल कंदे उन खां बाद जेकी उन बहादुरी ऐं जुरत सां वज़ीर ख़ारजा शिप हलाए रहियो आहे, जंहिंजे मथां दुनिया परेशान आहे। इन परेशानी खे ॾिसंदे ज़ाहिर आहे हिंदुस्तान जा जेके आहिनि न उहे वात खुली विया आहिनि ऐं उहे सम्झनि था त पाकिस्तान जी वरी उहा ख़ारजा पॉलिसी अची वई आहे ऐं वरी मुंहिंजो जेको आहे उहो ज़ाहिर थींदो। इन ख़ातिर जो उनजी दुश्मनी आज़ाद कश्मीर में उन्हनि जी दुश्मनी फ़लस्तीन में जेकी ज़ाहिर थी आहे उन्हनि खे बिलावल भुट्टो साहब नंगो कयो आहे। अॼु असांजी ही रैली बिलावल भुट्टो साहब सां इज़हार यकजहती आहे ऐं मोदी जे ख़िलाफ़ आहे।